नाज़िन दादू ऐं भरपासे में महंगाई सबबु पोरिया तबिको सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था नवीद कुरैशी जी ही रिपोर्ट। सॼे पाकिस्तान जे अंदरि महांगाई आहे, सॼी सिंध जे अंदरि महांगाई आहे, पर मां तव्हांखे दादू जी ॻाल्हि कंदो हलुसि। दादू में तमामु घणी महांगाई वधी वई आहे। अचो हिते उहो छा था चवनि? महांगाई तमामु वधी वई आहे। यकीन कयो ग़रीब थींदा था वञनि, अमीर थींदा था वञनि। का महिरबानी करे को जेको सो बटाला जेके 20 रुपया किलो था, हींअर 100 रुपया अटो जेको 40 रुपया 35 रुपया हींअर ॾिसो नी किथे पहुतो। हर शइ लाइ चोट वञी लॻी आहे ऐं बेरोज़गारी तमामु घणी आहे, महांगाई बि तमामु वधी वई आहे। भला इमरान ख़ान इहो चयो त महांगाई घटि थींदी न गरीब घटि थींदा, हे त सौ सिधो ज़ुल्म आहे। हीअ ॾिस केॾो महांगो थी वियो आहे। अटो खंडु ग़रीब मज़दूर माण्हू खाइण पीअण लाइ परेशान थी वियो आहे। हिकु मज़दूरी साॻी लॻी पई आहे जेका आहे 500, मज़दूरी वधी न आहे। बाक़ी महांगाई एतिरी नया पाकिस्तान नई गवर्नमेंट आई आहे, पर हे बि माना ग़रीबनि जे लाइ कुझु न थी। सभु कुझु महांगो आहे, अटो महांगो आहे, खंडु महांगी आहे, पटाटा टमाटा सभु महांगा आहिनि। गरीब माण्हू किथां खाइनि, बेरोज़गार उन्हनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। बिल्कुलु ॾाढा परेशान आहिनि माण्हू, अवाम ॾाढी परेशान आहे। अवाम जे बारे में केरु बि नथो सोचे, न का सिंध गवर्नमेंट सोचे थी, न का वफ़ाक़ी गवर्नमेंट। वफ़ाक़ी गवर्नमेंट तमामु घणी महांगाई करे छॾी आहे। इमरान ख़ान जो 1 करोड़ सां नौकिरी ॾींदासीं, जेके उमेदुनि में अवाम परेशानी ऐं लहण बि चाहे जेका उमेद हुई इमरान ख़ान में, सा इमरान ख़ान का बि उमेद अवाम जी पूरी न कई आहे। तमामु अवाम परेशान आहे। हद खां वधीक खंडु बि महांगाई करे छॾी अथनि। अटो महांगो 70-80 रुपया किलो थो मिले। केरु ॻाल्हाइण वारो कोन्हे को, न का सिंध गवर्नमेंट ॻाल्हाए थी, न को छा रुगो पंहिंजे मुफ़ादनि जे पोयां आहिनि। मथों कोन्ह इंतज़ाम अहिड़ो आहे वज़ीरनि जो, वज़ीर आला जो, वज़ीर आज़म जो। अहिड़ी पॉलिसियूं आहिनि, ग़रीब माण्हू बटाला नथो वठी सघे, टमाटो नथो वठी सघे, बसर नथो वठी सघे। मज़ूरी आहे 500 रुपया, त ख़र्च आहे 1000 रुपया। माण्हू ॾिसो था ख़ुदकशियूं पिया था कनि। अंदाज़ो ई नथो लॻाए सघिजे। डबल महांगाई करे छॾी आहे हिन हुकूमत। नाहक कयो आहे माण्हुनि सां, कहर करे छॾिया अथनि। एॾी महांगाई, डॉक्टर ॾे वञे थो मज़दूर माण्हू 500 रुपया कमाइण वारो 500 रुपये जो छा थो मिले हुनखे। वॾा माण्हू वञनि था, उहा जेका दाल ऐं खंडु जहिड़ो रेट उन्हनि जे लाइ, जहिड़ो मिसकिननि जे लाइ रेट त हिकिड़ो ई आहे न, या उन में का आहे कमी पेशी? कमायूं जा खायूं, खंडु महांगी, अटो महांगो, काॾे वञे गरीब माण्हू? गरीब माण्हू लाइ त सोचो। अटो महांगो, खंडु महांगी, छा वठी माण्हू छा वठे? मज़दूर माण्हू कमायूं 300 रुपया रोज़, ऐं 300 मां 11-12 रुपया पाण खे था अचूं। गरीब माण्हू बेरोज़गारी वधी वई आहे। रक्शे जा किराया तेल बेटेम चाढ़ियो था छॾनि। हाणे रक्शे ते छा कमाई कई? बचनि जी पूरी कयूं या रक्शे जो तेल पूरो कयूं? बसि ईअं सफ़ा हिन इमरान ख़ान खे या अपील था कयूं, महिरबानी करे कुझु बाबा सस्ताई करे असां गरीब